नालो छा आहे तव्हांजो? साईं मुंहिंजो रईस मोहम्मद रमज़ान नालो आहे। कहिड़े ॻोठ जा आहियो? मां ॻोठ मीर मोहन चांडीअ जो रहवासी आहियां। छा मसइलो आहे तव्हां एहतिजाज पिया ऐं कयो? मां ॻोठ जो चङो बि आहियां। हा। हे जेके तरजू वारा भाइर आहिनि मुंहिंजा, मां उन्हनि जो खादम आहियां। सभु मूंखे सुञाणींदा आहिनि। असां इज़त भरिया ख़ानदान शरीफ़ माण्हू आहियूं। असांजो मसइलो इहो आहे त कुझु ॾींहं अॻु में भाऊ एजाज़ जो नंढड़ो जेको सो तलाउ में बुॾो हुयो, उन जी जेका सो पोस्टमार्टम बि थी। उन में भाऊ जेका मीडिया कई त उन में ॼाणाई त असांजी दुश्मनी कंहिंसां बि न आहे ऐं हक़ थिए, जेका बि इंक्वायरी थिए हक़ थिए। उन जे बावजूदि 10 ॾींहं 15 ॾींहं गुज़रण बावजूदि अफ़वाह हलिया त वाह रईस रमज़ान चांडीअ जो हिकिड़ो पुटु आहे राशिद, जेको ॾोह में क़ातुल आहे, ऐं ॿ जेके आहिनि, हिकिड़ो हादी बख्श जो पुटु आहे गुल, ऐं ॿियो जेको आहे आफ़ाक इशफ़ाक़ जो पुटु आहे। उन जे बावजूदि मुंहिंजो भाउ आहे अब्दुल रज़ाक, उहो हाजी एजाज़ ॾे उते हली वियो। हुनखे चयईं त बाबा असां बेगुनाह आहियूं, तो वटि को बि प्रूफ आहे त असांखे ॾे, असांजी गिची तुंहिंजा हथ जीअं तूं चवंदे तोसां असां ॿधल आहियूं। वरी उन खां बाद मां वियोमांसि। भाऊ एजाज़, नादर ऐं उन जो पुटु मथे बंगले ते वेठा हुया। मां वञी मिलियोमांसि। एजाज़, तूं असांजो भाउ आहीं, तुंहिंजो बचो न हो पर असांजो बचो हुयो। असांखे पाण ॾुख आहे। जे तोखे शक आहे त उहा ॻाल्हि कर, जे तोखे पक आहे तो वटि प्रूफ आहे पेश कर, असांजी गिची तुंहिंजा हथ। उन जे बावजूदि मूंखे चयईं त मां तुंहिंजे पुट जो क़ातुल मूं पाण कच्छ में ॾिठो हो, खयूं पियो वञे। मां चयोमांसि, मुंहिंजा भाउ, तूं जो वियो आहीं हैदराबाद ॾंद विझराइण, त तुंहिंजे पोटे जो लाश शाम जो 4 बजे तुंहिंजे घर पहुतो। तूं राति जो हैदराबाद मूं 10 बजे घर पहुते, तो कीअं ॾिठो मुंहिंजो पुटु तुंहिंजो लाश तुंहिंजे पुट जो खयूं पियो वञे? अफ़सोस आहे, ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं पहिरियां भाउ जा इहे लफ़्ज़ हिन मीडिया थी आहे, हर शइ प्रूफ आहिनि त मुंहिंजी दुश्मनी कंहिंसां बि न आहे। हाणे FIR में ॼाणायो वियो आहे त जेको सो असांजो कारियां जो ॾोह आहे, उन जे बावजूदि मुंहिंजे पोटे खे क़तलु कयो वियो आहे। ॿिए नंबर ते इक़बाल कांधड़ो राशि पहिरें नंबर जो आहे। असां ख़ानदानी चङा आहियूं, असां सां वॾो ज़ुल्म कयो अथई। इक़बाल कांधड़ो केरु आहे? SHO थरड़ी मोहबत। अच्छा। पहिरियों नंबर राशि आहे। मां IG सिंध इहो जेको आहे असांजो SSP दादू ख़ासकेली साहिब खे हथ ॿधी अर्ज़ु थो कयां, मूंखे ॾुख आहे, मासूम जो क़तलु थियो आहे, मूंखे ॾुख आहे। असां पाण बचड़े वारा आहियूं, पर जॾहिं भाऊ जा पहिरियां लफ़्ज़ आहिनि त असांजी कंहिंसां दुश्मनी न आहे। FIR में ॼाणायो वियो आहे त कारे इल्ज़ाम में असांजो छोकिरो क़तलु कयो वियो आहे। IG सिंध जावेद आलम ओढो साहिब खे हथ ॿधी मां अपील थो कयां, इंक्वायरी करे हक़ी साबित थिए असांजी गिची हुननि जा हथ। असां हरदम तयार आहियूं। SHO थरड़ी मोहबत 3-4 ॾींहं मुंहिंजा छोकिरा 2 बिज पिया पटनि, हिकिड़ो कलीमुल्ला, ॿियो राशिद। एजाज़ उन्हनि खे वठी SHO कांधड़े खे, 2 छोकिरनि खे बिज पटण में उतां कपिड़ा हुननि जा गप वारा उन्हनि खे खणी अची थाणे में बंदि कयईं। असांखे चयईं त NC दाख़िला, मां जांच थो कयां। कल्ह जेको 2 बजे धारे FIR कई अथई। चौथो 5 ॾींहं असांखे मिलण बि नथो ॾे, न मानी पहुचाइण ॾिए थो, न कुझु। ऐं बाक़ी जेको आहे ॿियो छोकिरो, उन जे लाइ कल्ह चयोमांसि, मूंखे चयईं ₹1 ॾे त पोइ इन खे छॾींदुसि। छा आहे, DSP साहिब खे पैसा ॾियणा आहिनि, SP साहिब खे पैसा ॾियणा आहिनि। ॿुधई, असां शरीफ़ माण्हू आहियूं, चङा ख़ानदानी माण्हू आहियूं, असांखे ॾुख आहे। उहो छोकिरो जेको मुलविस आहे उन केस में आहे या उन ते कुझु बि न आहे? पैसा घुरे पियो। उनजो नालो छा आहे? उनजो नालो कलीमुल्ला आहे। उन ते FIR बि न आहे। उनखे पुलिस वठी वई आहे। उनखे पहिरियों ॾींहुं खणी वई राशिद सां पुलिस उनजी घुर पई करे पैसनि जी। हा, कल्ह चयईं त ₹1 ॾे त पोइ छॾींदुमि। SHO कांधड़ो जेको आहे असां सां ज़ुल्म कयो अथई, हुननि सां ॿधल आहे, हुननि खां पैसा खाई, ऐं जेको छोकिरनि खे बेगुनाह बसवारी कराई अथई,